रतोदेरो रिपोर्टर आगा नईम अकबर अबलो रतोदेरो में बदामनी चोट चढ़ी वई। चोरियूं फुरूं रोज़ जो मामूल बणियल। पुलिस तमाशाई बणियल। शहर जी मुखिया कारोबार मर्कज़ वटि नामालूम हथियार बंदनि जे मोबलिंग फ्रेंचाइज़ तां फुर। रिपोर्ट मूजिब रतोदेरो में फुरुन ऐं चोरियुनि रोज़ जो मामूल बणियल। पुलिस ॾोहारियुनि हथां मजबूर बणियल। शहर जे मुखिया कारोबारी मर्कज़ शिकारपुर नाके ते वाक़िया मोबलिंग फ्रेंचाइज़ तां नामालूम हथियार बंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते लखनि रुपयनि जी फुर करण बाद आसानी सां फरार थी विया। फ्रेंचाइज़ मालिक अब्दुल वहीद बेसर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असीं फ्रेंचाइज़ ते वेठल हुआसीं त टे हथियार बंद अंदरि घिड़ी आया, जिन हथियारनि जे ज़ोर ते यगमाल बणाए 8 लखनि खां वधीक रोक रक़म ऐं 4 अदद मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया आहिनि। हिन चयो त बर वक़्त पुलिस खे इतलाउ कयो वियो पर पुलिस न पहुती। हिन चयो त आऊं DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो था करियूं त वाक़े जो फ़ौरन नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।